जाना खते जाने जहान खा इस सूरत नू यानी हुन जो अखड़ियों महबूब मुस्तफा जो दीदार बुकन पयूं जुबान गाल भी करें इस सूरत नू मैं जाना खते जाने जहान खा सच आखा ते रब दी मैं शान खा जिस शाना विचों हिन सब बनिया सच आखा ते रब दी मैं शान खा जिस शाना विचों हिन सब बनिया किथे मेरे अली किथे तेरी सना गु मुश्ताक अखियां किथे जा लड़िया उन सुने मेहर अली शाह बादशाह जे दरबार में कुरान करीम छाती सालाए खड़ी वयो ओ गोलड़े शरीफ वारा दिलबर अज मुखे दुश्मनन ताना दिना हन त इमाम हसन जो नालो कुरान में लिखार इमाम हुसैन जो नालो कुरान में लिखार पढ़ियल भी ॾाढो हा दुनिया जा इल्म भी ॾाढा थो जाना सजो कुरान पढ़ियो थम तर्जुमो भी ॾिठो थम पर मुझे अकुल कम न कयो जॾहिं हेतिरो इल्म मूं वटा मूंखे समझ में नथो अचे त मौलविन खे किथों समझ में ईंदो खुदा जे वास्ते मुझे ईमान के बचायो मुझी मदद फरमायो हिन कुरान मां मुखे हसन ऐं हुसैन जो नालो कढी ॾेखारियो तवज्जो सां ॿुध गोलड़े शरीफ वारो उहो जवान जॾहिं कादियानी सां न ख़त्म नबूवत जो मुनाज़रो थियो हो कादियानी जो आया तो गोलड़े शरीफ वारे दिलबर चयो कादियानियो तहां था चो तो सवाल जवाब कयो मेहर अली शाह सवाल जवाब नथो करे कलम थो रखा कापी थो रखा तू भी कलम ही कापी रख तू तो पाण के नबी जो पुट तो सदाई मां तो मुस्तफा जे गुलामन जो भी गुलाम हां महबूब जे आल जो हिकड़ो गुल हां मां भी वेही करे कलम के तो चवा लिख तू भी चो कलम के लिखे पोजे मुझे कलम लिखियो त मां सच्चो हां जे तुझे कलम लिखियो त तू सच्चो है दुनिया के खबरा त कादियान ने भजी जान छड़े ओह गोलड़े शरीफ वारो निहारे चवे थो बच्चा दुनिया जा केतरा इल्म थो जानी चेसे सब थो जाना पर ही गाल नजर कान थी अचे पाण फरमायो बच्चा तवज्जो कजा अबजद जो इल्म जानी थो हा मुजा सही जाना थो पाण फरमाण वेझो अच पनो भी खण पेन भी खण पनो भी खये पेन भी खये सुने गोलड़े वारे बुजुर्ग फरमायो हाने काब कुरान जी आयत पढ़ तो उन आयत मां तो के हसन ऐं हुसैन कढी दिया निगाह ॾिस कामिल वली जी ही असा जो सजन साईं जे दर ते चरिया लगा पिया हूं के साईं मशहूरन वारे साईं जे दर ते दीवाना लगा पिया हन अल्लाह वारन जे दर ते दीवानो इए मानू पण भंग कहे कान पीती आ जेको कुछ दिसंदो आ तने त दीवानो थींदो आ न निगाहे कामिल पीर दे निहार गोलड़े शरीफ वाले फरमायो बच्चायो कुरान खोल कुरान खोलिए चई सही किथों पढ़ा फरमायो जिथों वणई तहूं पढ़ चई सही किथों पढ़ा चई जिथों वणई तहूं पढ़ रुगी हिकड़ी आयत पढ़ त मां तोखे बुधाया उन कुरान जो मुंड खोलियो छा खोले कुरान जो मुंड खोले कुरान करीम जो मुंड खोले ची अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम चुप कयई गोलड़े शरीफ वारे चयो बच्चा या कुरान जी आयत कान्हे का छा फरमायो
कुरान करीम जी या मुकम्मिल आयत कान्हे का चैसे भला बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पाण फरमायो हा बच्चा इहा कुरान जी आयत उन खणी कुरान बंद कयो जे अॻिते मां बि कोन पढ़ंदुसि तवज्जह कर मुसलमान छो त हू आलिम हुयो इल्म वारो हुयो दुनिया जो भी इल्म जाने पयो दीन जो इल्म भी जाने पयो हुन के जदे अल्लाह जे कामिल वली चयो त हिक आयत पढ़ जेका वणई सा पढ़ हुन औज़ बिल्लाह ते सुणे एतराज कयो समझी वयो बिस्मिल्लाह जी कुरान बंद कई चई सुण अगते मां भी कोनल पाण फरमायो असा के भी तुंजे अगते वणन जी जरूरत नाहे गोलड़े शरीफ वारे फरमायो पेन पनो खण खई पाण फरमायो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जा अबजद में अंग घणा जल्द में चई 786 खबर अथव न बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अंगन में छा लिखबो आ 700 वाह सोना गोलड़े शरीफ वारा पाण फरमायो हाने पेन पनो खण खई पाण फरमायो लिख सब का पहरी इमाम हुसैन जो नालो लिख लिख हुसैन छा लिख हुसैन लिख लिखी पाण फरमायो दे खबर अब जद में अंग घणा थिया चई से 210 चई लिख 210 वरी पाण फरमायो सुनो इमाम हुसैन जह हिजरी में पैदा थियो हिजरी कहिड़ी आ चई से 4 हिजरी में पैदा थियो पाण फरमायो 4 हिजरी हेठों लिख 4 हिजरी लिखे पाण फरमायो सुनो हुसैन शहीद काथे थियो चई करबला में शहीद थे चई कुर्बो बला जा अंग कढ त घणा थिया जैसे 261 थिया चे लिखो 261 पाण फरमायो हाणे मुझे इमाम हसन ते अच इमाम हसन जो नालो लिखो लिखे इमाम हसन जो नालो हसन पाण फरमायो हसन जा अंग घणा जैसे 200 पाण फरमायो लिखो 200 पाण फरमायो इमाम हसन साईं शहीद कहिड़ी हिजरी में थियो आ चे 50 हिजरी में चे लिखो 50 हिजरी पाण फरमायो इमाम हुसैन जी विलादत भी अचे वई इमाम हुसैन जो नालो भी अचे वयो इमाम हुसैन जी करबला भी अचे वई इमाम हसन जो नालो भी आयो इमाम हसन जी कर शहादत भी आई ची हा पाण फरमायो जोड़ कर हुन जोड़ कयो 210 ऐं 4 मिलाई घणा थिया चओ 214 गालाइंदो अचो 214 में 1 मिलाई घणा थिया जल्दी बुधाइंदो 214 में 1 मिलाई घणा थिया तकड़ में गाला 275 में वरी 261 करबला जा मिलाई घणा थिया कैलकुलेटर खण तो के न तो अचे गाल करे तो अञा याद कजा वरी उन में इमाम हसन जा 200 मिला वरी शहादत इमाम हसन जी 50 हिजरी में जॾहिं सभिनी के कैलकुलेशन कई तेठो अंग बीठो 786 चांग बीठो 786 सुने मेहर अली शाह न्यारे फरमायो बच्चा दे कबर घणा थिया चईसे 786 पाण फरमाए तो त नालो पे पुछो मु त तोखे नालो भी बुधायो आ जमण जी पैदाश भी बुधाई आ करबला जी शहादत भी बुधाई आ ते इमाम हसन जे ज़हर वारी शहादत भी बुधाई आ समझी वयो त अज साईं मौज में अज साईं चे किबला हाने एतरो कुर्ब कयो थव हिकड़ो कुर्ब बियो भी कयो पाण फरमाए पुछ छो त अली जो औलाद आ गाला गाला कह जो औलाद आ अली जे औलाद सा झेड़ो लाह यजीद अली जे औलाद सा न तसा न पसंदे ईद जे कहूं दी मीर हुसैन सा भलो थई या मौक़ो थई अली जे औलाद सा झेड़ो खत्म कर त जन्नत जे ला महल ठहनी न त ॾाढो ॾुखियो थींदे सुणे मेर अली जा फरमायो बच्चा छो छा खपई जे मुंहिंजा सोहणा जे हसन ऐं हुसैन जो नालड़ो ऐं करबला शहादत सब कुछ कढी दिनो थव त मूंखे 5 तन पाक भी कुरान मां कढी दे काथों कढी दे ॻाल्हाए त सही
वाह गोलड़े वारा बुजुर्ग, वाह मुझे सुने अली जा बचड़ा। ओ मुझा दोस्त अजीज पाण छा फरमायो तवज्जह त कर। पाण फरमायो तोखे पीर मेहर अली शाह चयो हिकड़ी आयत पढ़, उन मां ॾींदो मैं हाणे ॿी आयत जी ज़रूरत ही कान्हे का, बस इन मां पंजतन पाक भी कढी ॾींदो मैं। पाण फरमायो लिख बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, लिखे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पाण फरमायो अखर गणन शुरू कर। जदे अखर गणे, अखर था 19 घणा, गला गला घणा, पर जंहिंखे तंहिंखे ॻण में कोन ईंदा। थोड़ी हिंट्स ॾेई थो वञा, जीअं बिस्मिल्लाह मीम लाम ज़ेर मिल लाम अलिफ ला, ते मथां हिकिड़ो लाम ॻणी ॿ लाम थई। रहमान हा राज़र हिर्रा हा ज़बर रह, इते रा बथई बता तू हिकड़ी गणे विजी हाणे वनी गणजा 19 अखर बिस्मिल्लाहिर रहमान रहीम में। तो सोने मेहर अली शाह फरमायो चौ मोहम्मद चई मोहम्मद चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायो अखर घणा हन, चे मीम हा मीम दाल चे से 4। पाण फरमायो चौ फातिमा चई फातिमा। पाण फरमायो अखर घणा न, चई फा अलिफ तो मीम हा 5। पाण फरमायो 4 ऐं 5 घणा थिया, चई सही 9 घणा था। पाण फरमाए चो अली, चई से अली, चई अलीअ में अखर घणा न, चई 3, चई 9 ऐं 3 घणा थिया। पाण फरमाए चो हसन, चई से हसन। पाण फरमाए हसन में अखर घणा, चई 3। पाण फरमाए 12 ऐं 3, चई से 15। पाण फरमाए चो हुसैन, चई हुसैन, चई हुसैन में अखर घणा, चई 4। चई ॿुधा 15 ऐं 4 19। चई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, सरापा पंजतन पाक लॻो पियो आ। सॼो क़ुरान त पोइ जी ॻाल्हि आहे, सॼो क़ुरान परे जी ॻाल्हि आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम में सभु कुझु आहे। इन करे सुहिणे अलीअ छा फरमायो ख़बर अथई? बस हिकिड़ी ॻाल्हि थो कयां। शेरे ख़ुदा फरमायो सॼो क़ुरान सूरह फातिहा में, सॼो क़ुरान सूरह फातिहा में, सूरह फातिहा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम में, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बे में, बे सजी टुभके में, उहो टुभको मां अली, उहो टुभको ॻाल्हाए त सही, उहो टुभको मूंखे अॼु चवण ॾे, अॼु मूंखे चवण ॾे। ज़िंदगी भर हीअ तकरीर यादि कंदे फ़क़ीर कज़ाकन जी, दुनिया तोखां ए लाउड स्पीकर वारा दुनिया तोखां हीअ तकरीर वठंदी, जो ॾेई ॾेई तूं थकिजी पवंदे। यादि रखी छॾ, कूफे जी मस्जिद आहे, कहिड़ी मस्जिद आहे? ॻाल्हायो कहिड़ी मस्जिद आहे? उन लेवल जी तकरीर पियो कयां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके इंतहाई मथी लेवल हूंदी आहे, लेकिन ज़ुबान सादीअ में थो ॿुधाए। मस्जिद कूफे जी आहे, अॼु अली जलाल में अची वियो। केरु गाला गाला केर जलाल में आयो? ओ जंहिंजो मौला अली सां प्यार, ओहो हथ मथे करे। जंहिंजो मौला अली सां प्यार, ओहो हथ मथे करे। जंहिंजो चैने यारनि सां प्यार, ओहो हथ मथे करे। जेको पंजतन पाक जो बेदार, ओ हथ मथे करे। छो त टिकेट जन्नत जी हैदर आॾींदो, टिकेट जन्नत जी हैदर आॾींदो। हे तो हथ मथे कया, मलाइक ॾिसनि था पिया। गदीर ख़ुद जे मक़ाम ते मुंहिंजे मुस्तफ़ा अलीअ जो हथड़ो वठी मथे कयो हो। अॼु तो हथ मथे करे मुंहिंजे महबूब जी सुन्नत अदा कई आहे। अलीअ जो नालो वठी हथड़ा मथे गदीर ख़ुद जे मक़ाम ते कह चो रसूलुल्लाह कया, इमामुल अंबिया कया, अशरफुल अंबिया कया। तो अॼु हथड़ा मथे करे मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत अदा कई आहे। हाणे तोखे टिकेट न मिलंदी त बाक़ी हुन खेरूअ खे मिलंदी। टिकेट जन्नत जी हैदर आॾींदो, पंहिंजे हथनि सां पाण वंडींदो।
जेको उन जन्नत वञण लाइ तयार ओहो हथ मथे करे जेको हैदर जो आहे बेदार ओहो हथ मथे करे जंहिंजो यारीअ वारो आ यार ओहो हथ मथे करे जंहिंजो मुझे मुर्शिद सजण साईं सां प्यार ओहो हथ मथे करे जंहिंजो जमी औलिया अल्लाह सां प्यार ओहो हथ मथे करे। कूफे जी मस्जिद कहिड़ी गाला गाला कहिड़ी कंहिंजी ॻाल्हि तो कयां चो फातिमा बिंत असद जे पुट जी कंहिंजी ॻाल्हि तो कयां फातिमा बिंत असद जे पुट जी उहो केरा चो नालो अली फातिमा बिंत असद जो पुटड़ो आ कूफे जे मस्जिद में हज़ारन जी जमायत आडो आ छो त मुझे सोने अलीअ खे मदीने में बर्दाश्त कोन कयो वयो थोड़ो टाइम रहण दिनो वयो खिलाफत संभालण खां बाद हींअर वक्त कोने तारीखी किस्सो नथो खणी सघां कूफे जे मस्जिद में शेरे खुदा जलाल में अची वयो केर आयो गाला गाला केर आयो शेरे खुदा जलाल में अची करे पाण फरमायो सिलूनी अज जेको वणे वसवाल कयो केर भी कोन कुछो वरी पाण फरमायो सिलूनी मुखा पुछो त बुधाया केर कोन कुछो अली जलाल में चे फरमायो सिलूनी अन इल्म जिब्रील व मीकाल अज मां अली ऐलान तो कया पुछो भले जिब्राइल जे बारे में पुछो या मीकाइल जे बारे में पुछो शेरे खुदा ऐलान कयो अज पुछो भले जिब्राइल जे बारे में पुछो या मीकाइल जे बारे में पुछो केर भी कोन कुछो सब खामोश अचानक विच ता हिकड़ी शख्सियत नमूदार थी नौजवान सोहनी सूरत मोठी बीठो निहारे चई या अली छा चई या अली ऐन जिब्रील फी हाज़ल वक्त या अली ऐन जिब्रील फी हाज़ल वक्त ओ सुना अली तमा फरमायो जिब्रील ला पुछो मीकाइल ला पुछो मुखे बुधायो त हिन वक्त जिब्राइल काथे आ सवाल करण वारे काथे सवाल कयो जो कूफे जे मस्जिद में काथे कूफे जे मस्जिद में शेरे खुदा निहारे नजर इल समा यमीन व शिमाल सुने शेरे खुदा हिकड़ी नजर इल समावात आसमानन दे निहारे भी नजर हर निगाह सा आसमान किरास पियो करे बी निगाह सा बियो आसमान किरास टीह सा टियों टे चौथी सा चौथों सत निगाहूं करे वरी यमीन व शिमाल हिकड़ी निगाह उत्तर दे कई वरी दखण दे कई वरी ओलह दे कई वरी ओभर दे कई चईनी पासे निगाह करे मुर्की फरमायो आसमानन में भी कोन है मुंह सोचो मता जन्नत जे कह गुल में खुशबू बणजी लिको हुजे पर जन्नत जे गुल जे कह खुशबू में भी जिब्राइल हींअर लिकल कोन है हाणे चारई पासा गोलियो मास न की मशरक में न की मगरब में न की शुमाल में न की जुमाल में सुम्मा इलल अर्द कज़ालिक वरी अली ज़मीन दे निहारण शुरू कयो हिकड़ो दफो बियो दफो टियों दफो चौथो पंजो छहो सतो सत दफा निहारे चयो जमीन जे पहरे तबक में भी ना है बे तबक में भी ना है टे में भी ना है चौथे में भी ना है पंजे में भी ना है छहे में भी ना है सत में भी ना है मथे कंधो करे सुने अली छा चयो अंदर ठरी पवंदई ओ हमराह बीठो आ सुने शेरे खुदा निहारे फरमायो मा वजदतुस समावात वल अर्द मां अली आसमान भी गोलिया जिब्राइल को न लधे जमीनों बे गोलियों को न लधे
उन जुआन चयो जे आसमानन में भी नाहे जमीनुन में भी नाहे त बुधाए आहे काथे तो जो चयो पुछो शेरे खुदा मुरकंदे निहारे चयो ओ पुछण वारा जेको जमीनुन में भी नाहे आसमानन में भी नाहे पानी में भी नाहे पट्टीअ ते भी नाहे अंत जिब्रील मुझे साम्हूं बीठो आ तू जिब्राइल आही। शेरे खुदा फरमायो सतनी आसमानन ते भी कोन्हे जन्नत में भी कोन्हे सतनी जमीनन में भी कोन्हे मशरक में भी कोन्हे मगरब में भी कोन्हे शुमाल में भी कोन्हे जुनूब में भी कोन्हे पुछे तो त काथे आ तू ही बियो केर आ शेरे खुदा चयो तू ही जिब्राइल गुम थी वयो त पो मुखे चवण दे दुनिया त अज ॾींहं ताईं फातिमा बिंत असद जे बचड़े खे भी कान समझी सघिया ओहा दुनिया फातिमा बिंत मुहम्मद जे बचड़े खे किथों समझी सघंदी। मुझे हुसैन खे समझण ॾाढो ॾुखियो आहे ॻाल्हि मुझे हुसैन खे समझण ॻाल्हि ॾाढो ॾुखियो आहे भेण हाणे अञा हाणे शुरू थो कयां मां चयो से इएं न कर एतिरी सहबास